थारू शाह जे अबड़ा कॉलोनी में खदरन फ़कीरन के घर में नामालूम चोर सोलर प्लेटूं रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। जंहिं ख़िलाफ़ खदड़े फ़कीर सपना सोलंकी, मोनिका मंगरियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां पिनी ऐं फंक्शन में डांस करे पेट गुज़र कंदा आहियूं। नामालूम चोर घर में क़ीमती सामान चोरी करे फरार थी विया। पुलिस रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद हिन वक़्त ताईं चोर गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे। म्यूनसिपल कमेटी टिंडोजाम के मुलाज़िमनि खे पगारूं न मिलण ख़िलाफ़ ऑफिस की तालाबंदी करे मुख्य गेट आॾो एहतजाजी धरणो हंयो वियो। टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन के मुलाज़िम गुलाम सरवर गोपांग, ज़ुबैर कुरैशी ऐं ॿियनि चयो त इंतज़ामिया की नाअहली सबब हर महीने पगार अधु महीनो गुज़रण बाद ॾिनी वञे थी। 4 सालनि खां मुलाज़िमनि खे डिफरेंस अलाउंस नाहे मिलियो। उन्हनि सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं ॿियनि अमलदारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। पीरू लाशारी में सारिन जो अघ न मिलण खिलाफ़ हैदराबाद बदीन रोड ते आबादगारनि तरफां एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौके ते आबादगारनि चयो त सारिन जो मनपसंद अघ मुक़रर करे आबादगारनि जो मुआशी कत्लेआम थी रहियो आहे। सारिन जे ॿिज जो फ़ी किलो 2500 रुपयनि में मिलियो आहे। सारियूं लहण बाद फ़ी मण 2200 रुपया वरितो पियो वञे। उन्हनि वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर ज़राअत ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त सारिन जो मुनासिब अघ मुक़रर करे आबादगारनि खे तबाह थियण खां बचायो वञे। गंबट जी गम्स अस्पताल के एमरजेंसी वार्ड में डॉक्टरनि तरफां मरीज़ के न ॾिसण तां मरीज़ के वारसनि ऐं अस्पताल इंतजामिया विच में झेड़ो थी पियो। झेड़े में सिक्योरिटी गार्ड समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुतासिरनि मूजिब मरीज़ के दिल की तकलीफ़ थी त खेसि गम्स के एमरजेंसी वार्ड में दाख़िल करायो, पर डॉक्टर मरीज़ जो मुआइनो करण बदिरां कचहरी में मसरूफ़ हुआ, जंहिं तां अमले ॾमर की हाथापाई शुरू करे ॾिनी। नवाबशाह में काज़ी अहमद रोड ते सुजुकी हलाईंदड़ ड्राइवरनि तरफां बासर खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते हूत मक्सी, कमर मक्सी ऐं ॿियनि चयो त नवाबशाह काज़ी अहमद रोड ते सालनि खां सुजुकी हलाए बच्चनि जो गुज़र करियूं था, पर बासर गैर क़ानूनी तरीक़े सां रूट ते रिक्शा ऐं वेनूं हलाए रहियो आहे, जॾहिं त मुसाफ़िर खणण खां बि मना करे छॾियो आहे। उन्हनि ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त गैर क़ानूनी तौर ते हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे बंदि करे इंसाफ़ ॾिनो वञे।